जनाब साईं कादी खिजर हयात साहब जिनके भरपूर तारे में सही तो अचो सही तो जनाब साईं हारून चने साहब जिनके साईं बंदाली साहब जिनके मथे अचन इतने ते ॻाइण असांजे मौजूद मेहमान रियासत में फिर असांजे मौजूद मेहमाननि सां गॾोगॾु आऊं गुज़ारिश कयां साईं गुलाम कादिर साहब जिनके तो पाण वचन साईं जरा भरपूर ताड़ी अचे मौजूद मेहमान साहब नामियारा आर्टिस्ट इन मुकाबले में पंहिंजा फनपारा पंहिंजूं तस्वीरूं शामिल कयूं आहिनि पर सब खां पहिरीं आऊं हिन प्रोग्राम जा जेके मक़ासिद आहिनि मक़सद आहिनि ऐं तव्हां मौजूद मेहमाननि जी आजिया करण जे लाइ ॿ लफ़्ज़ तव्हांजे साम्हूं पेश करण जे लाइ गुज़ारिश कंदुसि हिन रोमेसार गैली जे सरवाण बानीकार जिन जूं महिनतूं जिन जूं ख़ुशियूं जिन जूं मोहबतूं जिन जा रंग तव्हां साम्हूं ॾिसो था तव्हांजे भरपूर ताड़ियुनि में साईं गुलाम कादिर लाशारी साहिबु अचनि ऐं पंहिंजे ख़याल गुज़ार कनि ऐं महिमाननि जी आजिया कनि। सभिनी दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम। मां निहायत ई शुक्रगुज़ार आहियां तव्हां सभिनी दोस्तनि जो जंहिं मुंहिंजी नंढड़ी हिन कोठ ते हिते अची गॾु थिया आहिनि ऐं मां एॾो वॾो माण्हू न आहियां न को तकलीफ़ कंदुसि वरी बि तव्हांजी महिरबानी शुक्रियो जो तव्हां मुंहिंजी नंढड़ी कोठ ते आया आहियो ऐं मुंहिंजी महफ़िल खे चार चंड लॻाया। वॾी महिरबानी साईं गुलाम कादिर साहब। हाणे आऊं चाहींदुसि त पंहिंजे मौजूद महिमाननि खे सिंध जूं सूखड़ियूं आहिनि अजरक जा तोहफ़ा जेके मौजूद महिमाननि खे असीं उॾाईंदासीं। आऊं गुज़ारिश कंदुसि साईं गुलाम कादिर साहब जिन खे त साईं कादी साहब खे पंहिंजे हथनि सां ही अजरक जो तोहफ़ो पाण पाराइनि। तव्हांजे भरपूर ताड़ियुनि में असांजे अॼु हिन मौजूद महिमान साईं काज़ी खिजर हयात साहब जिन खे अजरक जो तोहफ़ो ऐं आउं गुज़ारिश कंदुसि असांजे ॿिए पंहिंजे मौजूद महिमान मोहतरम साईं बंदली साहब जिन खे अजरक जो तोहफ़ो ॾियण जे लाइ असांजे हिन रोमेसार गैली जे सरपरस्त आला साईं हाकिम अली शाह बुखारी के पंहिंजे हथनि सां असांजे मौजूद महिमान साईं बंदली खे अजरक जो तोहफ़ो पाण पंहिंजे हथनि सां पाराइनि। साईं जे लाइ भरपूर ताड़ी। ही मोहबतुनि जा तोहफ़ा आहिनि, ही प्यार जा तोहफ़ा आहिनि, ही ख़ुशबुनि जा ऐं रंगनि जा तोहफ़ा आहिनि रोमेसार गैली तरफ़ां। आउं गुज़ारिश कयां हिन असांजे ॿिए मौजूद महिमान मोहतरम साईं हारून चन्ना साहब शिकारपुर खां असांजा ही मौजूद महिमान पहुतल आहिनि। आउं गुज़ारिश कयां मोहतरम नूरदीन साहब जिन खे त पाण अचनि ऐं असांजे मौजूद महिमान साईं हारून साहब खे अजरक जो तोहफ़ो पाराइनि। असांजो ही गुज़ारिश कंदुसि पंहिंजे ॿिए मोहतरम साथी सजाद सूमरो साहब जिन खे त असांजे साईं गुलाम कादिर लाशारी साहब जिन खे अजरक जो तोहफ़ो उॾाए। असांजो जाखोड़ी कारकुन हिन गैलरी जो सजाद सूमरो असांजे मौजूद महिमान भरपूर ताड़ी साईं। आउं सजाद यूसुफ खे गुज़ारिश कंदुसि त असांजे हिन मौजूद आर्टिस्ट खे अजरक जो तोहफ़ो उॾाए ऐं साईं खे साम्हूं जो साईं तव्हां साम्हूं कयो। साईं हिन प्रोग्राम में जिन आर्टिस्टनि मुक़ाबले में हिसो वरितो आहे उन्हनि में आहिनि असांजा दादूजा जिब्रान भुट्टो, अब्दुल जब्बार भुट्टो, साईं धणी बख्श लाखो साहब ऐं ख़ैरपुर नाथन शाह खां तारिक सूमरो, ताहिर खोखर साहब ऐं दादू खां गुलाम हुसैन उतेरो, रिज़वान अली, आज़म सूमरो, वसीम सोलंगी ऐं सीनियर आर्टिस्ट सलीम सूमरो साहब जेके अञा पहुची न सघिया आहिनि। ही आर्टिस्ट हुआ ऐं ॿियो हसनैन तव्हां बि शामिल आहियो। हसनैन बुखारी ही नंढो आर्टिस्ट ही बि असांजे हिन प्रोग्राम में हिन मुक़ाबले में शामिल आहे। ऐं आउं वेलकम चवंदुसि शुक्रगुज़ार आहियां साईं नज़ीर अहमद मेमून साहब असांजा डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर सेकेंडरी जेके असांजी गुज़ारिश थिया आहिनि। साईं जे लाइ भरपूर ताड़ी। साईं मां सम्झां थो असांजी हिन गैलरी में फर्स्ट टाइम आया आहिनि असांजी गैलरी में शिरकत कई अथनि हिन प्रोग्राम में। साईं हाणे बग़ैर असां कंहिं वक़्तु विञाइण जी कोशिशि कंदुसि त असांजी जेका रिज़ल्ट आयो अनाउंस थिए त पोइ बाक़ी ॻाल्हियूं ॿोलियूं असां पोइ कंदासीं जीअं महिमान खे असां इनाम बि ॾियूं
ऐं साईं वारनि खे तमामु परे जा शिकारपुर जो साईं आहे, हैदराबाद जो आहे साईं नवाब शाह जो। त आउं गुज़ारिश कयां साईं काज़ी साहिब खे त अचो साईं रिज़ल्ट अनाउंस कयो में जेके बि असांजा जेके ख़ुशनसीब आहिनि, जेकॾहिं हिते मां तव्हांखे माइक ॾियां। मां सम्झां थो त आर्ट हिन वक़्तु घटि में घटि असांजे सिंध में उन हाल में आहे जो उन खां को एप्रिसिएशन ॾियण वारो बि कोन्हे। मां हिन फील्ड में आहियां और पंहिंजी तारीफ़ कान्हे त अॼु खां 20 साल 15 साल 16 साल अॻु कमिश्नर सखर जेको बि हो उनजी ॿारहं ड्यूटी हूंदी त जेको बि ऑफिसर जेको बि VIP नवाब शाह ईंदो हो त उनखे हू मुंहिंजे तरफ़ां दावत ॾींदो हो त साईं तव्हां अचो था उते मेडिकल कॉलेज में फंक्शन में प्रिज़ाइड कंदो, डिग्रियूं ॾींदो, पर उते तव्हांखे गैलरी ज़रूरु ॾिसणी आहे। उन हवाले सां सभई गवर्नर चीफ मिनिस्टर ॿिया सभई इरिस्पेक्टिव ऑफ पॉलिटिकल अलायंस उहे माण्हू ईंदा हुआ, इज़त ॾींदा हुआ। ऐं पोइ इहे कोन्हे को, पर उहो ॼण हिकिड़ो इन इत्साह थींदो हो त भई मां एॾो वॾो माण्हू थी वियो आहियां जो गवर्नर आयो होॾे वेठो हो, हुन खां पोइ पर मूं वटि ज़रूरु आयो। गवर्नर जी बेगम जेका आई हुन चयो हाणे फंक्शन में मां नथी वञा, मां आर्ट गैलरी में थी वञा। त इहे सभु शयूं हुयूं। हाणे मुंहिंजे ख़्याल में नवाब शाह में त आहिस्ते आहिस्ते ख़तमु थी वियूं आहिनि, हिते ख़ुदा करे हुजनि, पर इहा ज़िमेदारी रहे थी लोकल ऑफिसरनि जी। मुंहिंजे गैलरीअ में सुठा सुठा अहिड़े DCs त हिकिड़ा मॉरली इन्वॉल्व थी वेंदा त साईं हीअ सुठी शइ आहे, हीअ आहे त DC जो बि, पर इवन आई हैव सीन दी पुलिस ऑफिसर्स SP साहब इंट्रस्ट वठंदो, DIG खे दावत ॾींदो त साईं तव्हां जॾहिं विज़िट ते अचो था त पर नवाब शाह में तव्हांखे गैलरी बि ॾिसणी आहे। त इहो हिकिड़ो रूटीन हो जेको आहिस्ते आहिस्ते अलाए छो, हालांकि ज़ाहिरी तरह त भई हिन वक़्तु असां पॉलिटिकल अॻिते आहियूं, पर इन सभिनी शयुनि में ईअं पुठिते आहियूं। वरी अञा मुंहिंजे बैकग्राउंड में वञा, असां जॾहिं हाई स्कूल में पढ़ंदा हुआसीं, रते दरे जो मां शागिर्दु हुउसि, त उते असां वटि ड्रिल मास्टर हूंदो हो ऐं ड्रिल मास्टर PT कराईंदो हो। ऐं उहा PT उन वक़्तु ऑफिसर्स त इन बाउंड हूंदा हुआ, भई डिप्टी कमिश्नर अचे थो विज़िट ते रते दरे तो ही विल विज़िट द स्कूल, उनखे बाक़ाइदे सलामी ॾिबी। पर आई रिमेंबर शहीद असांजो भुट्टो साहिबु पहिरियों पहिरियों जॾहिं मिनिस्ट्री में आयो त हू बाक़ाइदे स्कूल विज़िट करणु ईंदो, जेको अॼु ॾींहुं त अॼु जे कंहिं बि नंढे लेवल वारे टॉपमैन पॉलिटिकल जे लाइ ॼणो अजूबो आहे। त भुट्टे साहिबु जहिड़ी शख़्सियत रते दरे में अचे ऐं उहो वरी बाक़ाइदे स्टूडेंट्स जी मार्च पास्ट में वञे ऐं जंहिं जंहिं शागिर्द खे पर्सनली सुञाणे वरी उन सां ॻाल्हाए, उन सां इंट्रोडक्शन करे, पोइ वरी स्टेज ते अचे उन्हनि शागिर्दनि जे भलाई लाइ चई बाबा तव्हां मूं वटि दौड़ो ॾिठो आहे। ज़ाहिर आहे नंढी लेवल जा ॿार थिए, असां ॾिठो आहे चई बाबा हिननि खे जेतिरा बि शागिर्द आहिनि उनजे हिसाब सां बसियूं करे हिकिड़ो ॾींहुं ट्रिप करायो मोहने दड़े जो। हीअ मां तमामु पुराणो बैकग्राउंड थो ॿुधायां मां, तव्हांजे शायदि हिन जवानी वारनि किसा अहिड़ा न हुजनि। ख़ैरु हाणे अचूं असां हिन पंहिंजे हिन ते त सुठनि दोस्तनि महिनत कई, पर अलाए छो पार्टिसिपेंट तमामु घटि आहे। जेॾी साईं जी महिनत आहे, जेको गैलरी जो नालो आहे, जेतिरो असांजो दादूअ जो नालो आहे, जेतिरो साईं असां जेके दादूअ जे नाले वठण लाइ हिकदमि साईं बुखारी साहिबु यादि अची वेंदो आहे, उहे नाला आहिनि। त इहे सभु शयूं अलाए छो हाणे इन में ई आहे न, घणा 10-15 पेंटिंगनि ते साईं मां हिन खां अलाए केतिरा ॾींहं सोचियो हूंदो, महिनत कई हूंदी, हिकिड़े हिकिड़े माण्हू खे लिखियो हूंदो, मूंखे ख़बर बि कान्हे पर ख़त साईं मोकिलियो। त इहे सभु शयूं मां सम्झां थो उजागर थियणु खपनि, जंहिंमें साईं बि वेठो आहे एजुकेशन जे हवाले सां। हिननि साईंनि खे वधीक ख़बर आहे त भई छा करणु खपे शागिर्दनि खे, उस्तादनि खे। ऐं ज़हन में इहो हूंदो आहे त भई ड्राइंग हिकिड़ो ईअं सब्जेक्ट आहे
असां हाणे कयो आहे महीनो पूरो लतीफ़ सना साईं हिते सर। लतीफ़ सरकार जे जेके बि पोइम मां उहो ई अर्ज़ु कयां थो इहो महीनो ॾेढ थियो हले पियो इहो इट शुड बी एवरीवेयर इन एवरी डिस्ट्रिक्ट इन एवरी कॉर्नर त हिकिड़ी सुठी शइ आहे छाकाणि त पुराणे ज़माने में असांखे न हूंदी ख़बर जॾहिं असां मैट्रिक पास करे कॉलेज में एडमिशन वठणु वियासीं त इहा ख़बर न हुई त बायोलॉजी छा आहे इंजीनियरिंग छा आहे मैथमेटिक्स छा आहे एतिरा उन वक़्त में असां बैकवर्ड हुयासीं हाणे असांजे नंढड़े शागिर्द खे बि ख़बर आहे त मां छा पढ़ां अॻिते हली मूंखे छा थियणो आहे पहिरियों क्वेश्चन ॿार खां इहो पुछियो थो वञे बाबा तूं छा थींदे डॉक्टर थींदे या इंजीनियर थींदे त इहे सभु शयूं जेके आहिनि असांखे छाकाणि त ज़िंदा रहण लाइ इहे सभु शयूं असांखे कुझु बि रिस्पेक्ट ऑफ एवरीथिंग सिंधी पंजाबी महाजर कुझु बि मेरिट इज़ अ मेरिट तव्हां मेरिट वठो उन में अचो ख़ैर अवल ख़ैर सर हाणे पहिरियों इनाम वञे थो सलीम सूमरो फर्स्ट पोजीशन आयो आहे सलीम सुमरो वन टोन आहे हिकिड़े कलर में आहे ऐं तव्हां ॾिसंदव त हिकिड़ो तमामु बैकग्राउंड में लाइट में तस्वीर ठहियलु आहे पर उहा तव्हांखे इम्प्रेशनिज़म में फुल माण्हू नज़र ईंदो इहा हुन आर्टिस्ट जो मतिलबु एनाटॉमी हुनजी पंहिंजो थोरे बि शेड सां तव्हांखे नज़र अचे त छा ठहियलु आहे अक्कासी प्रॉपर थियल आहे ॿियो आहे आज़म सूमरो आज़म सुमरो थे अचो की पाण में छा ॿाहिरि भाई आर्टिस्ट भाई ॿई नाम हिकिड़े घर में सलीम मोहम्मद सलीम सूमरो हाणे तोखे पहिरीं दावत आहे मुंहिंजे साईं आ तस्वीर कीजिए नवाब आज़म जी गैलरी फर्स्ट सेकंड जेकॾहिं ॾिसण न आहे त पोइ साईं असां सेकंड जॾहिं बि अचे महिरबानी करे तव्हां अचो साईं जो अच्छा हिन कैश प्राइज़ पे आहे 3000 रुपया सेकंड सही वठो ठीकु आहे 3000 रुपया आहे सही तव्हांखे अमानत सही सलीम जी अमानत भागी फर्स्ट प्राइज फर्स्ट 5000 प्राइज़ रुपया 5000 हिन में आहिनि साईं पंज 5000 रुपया न न अॼु जे दौर में साईं ॿाहिरि 2 मीटर न न वरी हिमत साईं असांजो हुनजी सही, third position। सर्टिफिकेट सर हा साईं खे सर्टिफिकेट पंहिंजो जो आज़म हे आज़म सर आज़म ठीकु आहे हिकिड़ो मिंट आज़म हाणे हिनखे बि मुंहिंजे तरफ़ां मुबारकूं ये तो आर्टिस्ट जे तरफ़ां आर्टिस्ट खे मुबारक साईं मिस्टर वसीम सोलंकी थर्ड पोजीशन आहे वसीम सोलंकी वसीम सोलंकी साईं खे ॾियो तव्हां सां राब्ते में आहे नंबर अलाए छा नंबर 38 खणी अचो साईं हे बि बाबा हे बि अमानत तव्हांखे पहुचाइणी आहे थर्ड पोजीशन कैश प्राइज़ 2000 रुपया साईं बाबा परे छो त ॾिसां सामी ॾिसनि ऐं हेठि कयो त हे रिकॉर्डिंग में बचे ओ मथियां ॾिसण दादा ही तव्हां तस्वीर 2000 रुपया हिन जी महिनत पर ये तस्वीरूं असां वटि अमानत रहंदियूं इनाम वारी हा न बिल्कुलु ये असां वटि रहंदियूं बिल्कुलु बाक़ी इन्हनि जी तव्हां वरी कैप्शन हणी छॾियो हा 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 बसि प्राइज़ खणी छॾींदासीं फॉर द ईयर ठीकु आहे अच्छा ही ॿिया दोस्त बाक़ी हाणे बाक़ी साईं हुनजे प्राइस तो रहने पाओगे ओ शील्ड 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 साईं खे ॾे प्री पोजीशन ये फर्स्ट वाली फर्स्ट वारी साईं खे ॾियो सही था, सही था ॾियो। सही था ॾियो। इतफाक़ सां हिकिड़ो ई रिसीव करा चलो साईं ॿई घुराया जेके न आया हाणे इनाम उन्हनि खटियो आहे इहा वरी हिकिड़ी साईं हारून चने साहब के गुजारिश है पंहिंजे ख्याल जो ज़ार नक्श है सपना तमाम खूने जिगर के बगैर नक्श कढण सिंध जी क़दीम रवायत में रहियो आहे
पर मुसविर इन जी परवाह न कंदो आहे। नक्श निगार इन खे लिखींदो ई कोन्हे। नक्श निगार सिर्फ़ु इहो ॾिसंदो आहे त मां जेको पोरियो कयां थो मां उहो पंहिंजी क़ौम जे लाइ कयां थो ऐं पंहिंजी क़ौम जे लाइ मां हिकिड़ो सरमायो छॾियां थो पुठियां त पोयां मुंहिंजा अची इन रस्ते ते हली करे को चङो अमल करे ॾेखारनि पंहिंजी क़ौम जे लाइ। असीं आर्ट में दुनिया जे कंहिं बि तहज़ीब खां पुठिते न आहियूं। मोहन जे दड़े जी तहज़ीब ॾिसो, हुतां खोटियल सामान ॾिसो, उन्हनि ते नक्श निगार ॾिसो जेके उन दौर जे कुंभरनि ठाहिया आहिनि या उन दौर जे मुसवरनि ठाहिया आहिनि। हेॾा तव्हांजे वेझे में जोही जे परियां जेके जाबलू पट्टी आई जंहिंमें अंदरि गारुनि में जेके नक्श निगार ठहियल उहे वञी ॾिसो। मूं उहे किताब में ॾिठा आहिनि पर मुंहिंजो अञा शौक़ु आहे। मां त तयारी इहा करे आयो हुउसि राति जेका हीअ मां हिते गुज़ारिया उहा मां जोही में गुज़ारिया हा। मुंहिंजो मूड इहो हो त मां हुते कुझु तहक़ीक़ात कयां पर अव्हां जे मोहबतनि ते राति रहाए विधो। सो ही असांजो जेको फन आहे साईं इहो मोहबत थो घुरे, इश्क थो घुरे। असां मोहबत जा मोहताज आहियूं। असांखे पैसे जी ज़रूरत न आहे। असां पाण अरबपति ऐं करोड़पति आहियूं। भली फाटल कमीज़ में हलंदासीं पर असां करोड़पति आहियूं। गुलाम कादर सभिनी दोस्तनि जो निहायती थोराए थो आहियां। शुक्रगुज़ार आहियां जो एॾो मूंखे मान ऐं रिस्पेक्ट ॾिनी। सभिनी जो थोराए थो थैंक्स। ऐं ख़ैरपुरनाथन शाह जे आर्टिस्टनि मां आउं गुज़ारिश कंदुसि कंहिं बि हिकु आर्टिस्ट खे जेको अचे नुमाइंदगी तौरु पंहिंजे ख़्याल जो इज़हार करे को बि हिन तक़रीब जे हवाले सां। ऐं असां साईं जन जा तमामु थोराए था आहियूं, तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं जिन असांखे प्लेटफॉर्म ॾिनो जिथे अची करे असां पंहिंजो फ़न ज़ाहिर कयो आहे। इन खां पहिरियां त अहिड़ो को प्लेटफॉर्म हुयो ई कोन। जीअं मौजूदा दौर में बि असां वटि ख़ैरपुरनाथन शाह में अहिड़ी का बि जॻह कोन्हे, अहिड़ो को प्लेटफॉर्म कोन्हे जिथे असां गॾिजी वेही ॿियो न त को 4-5 आर्टिस्ट वेही किथे कचहरी करे सघनि त जेको आहे सो हीअ असांजो कमु जो आहे या इन असांजे कम सां लाॻापियल का कचहरी थी सघे त तंहिं उन हिसाब सां माशाल्लाह सां दादू वारा छोकिरा जेके दोस्त आहिनि असांजा हिन फ़न सां लाॻापियल आहिनि तमामु घणा ख़ुशनसीब आहिनि जो साईं जन अहिड़ो प्लेटफॉर्म ॾिनो आहे। उनखे फ्री ऑफ कॉस्ट कंहिं ख़र्च जे बग़ैर तमामु बहितरीनु साईं जा तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं ऐं महिमाननि जा बि तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं जो एतिरो परे खां कई आया आहिनि। तमामु घणी महिरबानी। जेको ड्राइंग टीचर आहे, आर्टिस्ट आहे, उहो माण्हू जी ज़िंदगी ठाहे थो। हिकु दफ़े का कहाणी आहे त हिकिड़े बादशाह ऐलान कयो त मां पंहिंजी धीउ उनखे ॾींदुमि जेको तमामु बहादुर हूंदो। पोइ हिकु मज़दूर शख़्स हुयो बैसाखीअ ते आयो ऐं फ़नकार खे चई यार मुंहिंजो शौक़ु थियो आहे मां बादशाह जी धीउ सां शादी कयां। फ़नकार चयो हिकु मसइलो ई न आहे, तूं साम्हूं वेह मां तुंहिंजी तस्वीर अहिड़ी थो ठाहियां। त बादशाह साहिबु इहो ई हुकुम कयो को माण्हू मूंसां मिलण लाइ अचे पंहिंजी तस्वीर मोकिले, मां तस्वीर एप्रूव कंदुसि ऐं ऐलान थींदो त हीउ मुंहिंजो न्याणो। फ़नकार हुनखे विहारियो। उहो जेको आहे टंग खां लंगड़ायल हो पर हुनखे बंदूक हथ में ॾेई ऐं तस्वीर ठाहे हुनखे पेश कयईं। हुन तस्वीर बादशाह सलामत खे मोकिली। बादशाह सलामत ऐलान करे छॾियो त हीउ फलाणो माण्हू मुंहिंजे धीउ जो जेको आहे सो वर आहे। जॾहिं जो हुते पहुतो ऐं बैसाखीअ ते हलंदो आयो बादशाह हैरान थी वियो भई हे किथां अची वियो। चईं बसि मूं ते महिरबानी हिकिड़े फ़नकार कई आहे चवंदो घुरा। पोइ हुन चयो साईं जॾहिं हीउ माण्हू को शिकारी शेर मारींदो आहे को शिकार कंदो आहे न त बंदूक अच्छा हू काणो बि हुयो, नंढो बि हुयो ऐं इहो काणो बि हुयो। चई जॾहिं शिकार कंदो त हू हिकिड़े खे ॿूटींदो ऐं पंहिंजी हिकिड़ी टंग जेका रखी ऐं पोइ निशानो लॻाईंदो। इहा मुंहिंजी फ़नकारी आहे। इन जेको आहे कयो तव्हांखे न्याणो अची वियो आहे। सूंह ऐं ज़िंदगी आर्ट में आहे।
दुनिया केतिरो बि तरक़ी करे वञे पर जंहिं इलाइक़े खे या जंहिं खिते खे हीअ आर्ट जी सूंहं बख़्शियल आहे अलाह ताला जे तरफ़ां, उहो सुहिणे में सुहिणो खितो ऐं सुहिणे में सुहिणो इलाइक़ो सम्झो वञे। लाशारी साहब या उस्ताद बुखारी साहब जन जेको हीउ बूटो बाहियो आहे, इंशाअल्लाह ताला त जेको ज़िले लेवल ते ई कयो अथनि या अॻिते बि वधनि ऐं हर साल जो प्रोग्राम ई ठाहियो अथनि त हीअ ज़रूरु रंग लाहींदी ऐं अहिड़ो रंग लाहींदी जो इंशाअल्लाह ताला त हिननि असांजे दोस्तनि जो नालो हमेशह हमेशह जे लाइ तारीख़ जे वर्कनि में सुनहरे अखरनि सां लिखियलु हुओ। अज़ीज़ान गिरामी, साईं अकबर अली शाह बुखारी साहब मुखातिब थींदो तव्हां सां। असांजी हिन गैलरी जो सरपरस्ती आला आहिनि पाण, ऐं हिन तकरीब जे हवाले सां आर्ट ऐं आर्टिस्ट जे हवाले सां तव्हां मुखातिब थींदा। साईं मुंहिंजा असांजी स्टेज ते जेके माण्हू वेठा आहिनि इहे सिंध जा नाम्यारा चित्रकार आहिनि जिन खे असां ज़हमत इन जे करे ॾिनी हुई त असां वटि जेको मुक़ाबिलो थिए थो असांजे ज़िले जे आर्टिस्टनि जो, उन्हनि जे विच ते फ़ैसिलो कनि यानी जजिस जो पार्ट अदा कनि। उन्हनि जी महिरबानी। हिकिड़ा शिकारपुर खां आया आहिनि, हिकिड़ा बेनज़ीराबाद खां आया आहिनि, हिकिड़ा हैदराबाद खां आया आहिनि। मां सम्झां थो हिन दौर में इहा वॾी ॻाल्हि आहे जो को माण्हू एतिरी महिनत करे अचे, इहा मोहबत जी निशानी आहे। साईं जीअं चयो असांजे चना साहब, मां ख़ुदि बि नंढड़ो आर्टिस्ट आहियां ऐं हिन स्कूल जो याने साईं मोहम्मद वरियल जो शागिर्दु आहियां। इंटर पास कई, इहो ज़मानो आहे 57 जो। तव्हां शायदि तव्हां मां अक्सर माण्हू उन वक़्तु अञा नंढड़ा हूंदा। हिते जॾहिं मां हाणे रिटायर थी आयुसि तॾहिं ॾिठुमि त छा करणु खपे। असां पंहिंजो कमु त कयो पिया, लिख पढ़ जो थोरो घणो जेतिरो थी सघियो, पर सचुपचु त मूंखे इहो शौक़ु हो। छो त मूंखे हिकिड़ी ॻाल्हि जेका हिते करणु ख़ुशी थी थिए, मुंहिंजी जेका अपॉइंटमेंट थी आर्कियालॉजी में जेको मूंखे खयो हुओ उन जो बेस हो इहो आर्ट यानी ड्राइंग। असां 2 ॼणा हितां सिंध मां खया ऐं हिकिड़े खे साईं सुञाणंदा हूंदा, काज़ी साहब बि, काज़ी शाह मोहम्मद नौशहरी फ़िरोज़ जो उहो ऐं मां असां 2 गॾु विया हुआसीं पेशावर यूनिवर्सिटी में। हाणे सुवाल आहे त हीअ जेका महिनत आहे साईं ग़ुलाम क़ादिर घणो वक़्तु अॻु में शुरू कई हुई। मां रिटायर थी आयुसि त मां ॾिठो त बुनियादी कमु त थियो पियो आहे। मूं कोशिशि कई त इन कम खे थोरो थोरो अॻिते वधाइजे। उन जो ई नतीजो आहे जेको हींअर असां तव्हां सभिनी जे साम्हूं। प्रोग्राम तमामु घणा आहिनि, पर जीअं साईं वारनि ॿुधायो आहे त न त सची पची ॻाल्हि आहे त हुकूमत जे तरफ़ां को उनजी हिमत अफ़ज़ाई आहे, न आम माण्हू जी उन में दिलचस्पी आहे। दुख त उन्हनि आर्टिस्टनि जो आहे जन असां 2 महीना अॻु में वाइदो कयो हो त साईं ईंदासूं, पर न आया। अलाए छो, सबबु कहिड़ो हो? सबबु घणा थींदा आहिनि। हिकिड़ो सबबु इहो बि हूंदो आहे त मां तस्वीर त ॾियां पर मूंखे ख़बर न आहे त हाणे मूंखे नंबर मिलंदो या न मिलंदो। इहो बि कनि दोस्तनि इज़हार बि कयो बाबा नंबर मिले या न मिले तव्हां हिसो त वठो, थी सघे थो तव्हांखे नंबर मिली वञे। त हाणे जन दोस्तनि खे मिलियो आहे, हिननि खे का पक हुई छा त असांखे नंबर मिलंदो? न, बसि हुननि बि हिसो वरितो आहे, मिली वियो आहे। असां मां ऐं साईं ग़ुलाम क़ादिर सची पची मां दोस्तनि सां हिकिड़ो याने कसम सां न पर ईअं वाइदो था कयूं असां हिन आर्ट गैलरी खे जेतिरो बि असांजो सत ऐं सघ आहे या असांजे वस में जेतिरो कुझु आहे उहो ॾेई कोशिशि कंदासूं त हिन खे ज़िंदा न रुगो ज़िंदा रखूं पर हिन खे वधायूं ऐं हिन खे अहिड़ी जाइ ते पहुचायूं जो घटि में घटि सिंध जी लेवल ते सुञातो वञे त दादू में रोमिसा आर्ट गैलरी आहे जंहिंजो ई ख़िदमतूं आहिनि। मां सभिनी जे कोशिशि सां तव्हां सभिनी जी महिरबानियुनि सां
मां सभिनी दोस्तनि जे साथ सां इहो कमु थी सघंदो। असां तव्हां सभिनी जा शुक्रगुज़ार आहियूं जेके आया आहियो, जन पेंटिंग्स में हिसो वरितो आहे ऐं जन जज साहिबान असां वटि अची असां ते इहा महिरबानी कई आहे। थोरा महिरबानी। Thank you.